जिनासी नवा खे ख़बर ॾियूं त मिठी ज़िले में हिरण जे शिकार ते ज़ाब्तो न आयो आहे। शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। मांखे आगाह कंदा हलूं, ॻोठ भारो जो थड़ में शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। इलाइक़े में हिरण जी शिकार बावजूदि जंगली जीवत खाते तहरुक न वरितो आहे। मांखे ख़बर ॾियूं पिया, मिठी ज़िले में हिरण जे शिकार ते ज़ाब्तो न आयो आहे। शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। ॻोठ भारो जो तड़ में शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। इलाइक़े में हिरण जे शिकार बावजूदि जंगली जीवत खाते को बि तहरुक न वरितो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, मिठी ज़िले में हिरण जे शिकार ते ज़ाब्तो न आयो आहे। शिनासी नवांखे आगाह कयूं पिया, मिठी ज़िले में हिरण जे शिकार ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। ॻोठ बारो जो थड़ में शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। ॻोठ में हिरण जे शिकार बावजूदि जंगली जीवत का बि तहरुक न वरितो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं नाज़रीन, मिठी ज़िले में हिरण जे शिकार ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। ॻोठ भारो जो थड़ में शिकारनि वधीक हिक हिरण खे मारे छॾियो आहे। इलाइक़े में हिरण जे शिकार बावजूदि जंगली जीवत खाते तहरुक न वरितो आहे।